समारोह नेशनल प्रेस क्लब समारोह रजिस्टर्ड जी सालियाना 2024 जी इलेक्शन थी गुज़री। नेशनल प्रेस क्लब समारोह रजिस्टर्ड साल 2025 जी नई बॉडी जोड़ी हुई, जंहिंमें नेशनल प्रेस क्लब समारोह रजिस्टर्ड जा एडवाइज़र वकील राजेश कुमार मेंगवाड़ ऐं आल मेंबरनि जी अक्सरियत राय सां नेशनल प्रेस क्लब समारोह में रजिस्टर्ड जी अॻुवाणी सदर डॉक्टर एम लाल वाघाणी ते एतमाद कंदे ॿीहर साल 2025 लाइ नेशनल प्रेस क्लब समारोह रजिस्टर्ड जो सदर मुंतख़ब कयो वियो आहे, जॾहिं त सीनियर नायब सदर ग़ुलाम हुसैन कालरो, नायब सदर शेर मोहम्मद बलोच, जनरल सेक्रेटरी गुलजीत सुरमाणी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी राणोमल भोजिया, मालिया सेक्रेटरी प्रदीप चौहान, ऑफिस सेक्रेटरी मोहन लाल केसवाणी ऐं ॿिया मेंबर चूंडिया विया। उन मौके ते नए चूंडियल सदर डॉक्टर एम लाल वाघाणी चयो त असां नेशनल प्रेस क्लब समारोह रजिस्टर्ड जे प्लेटफॉर्म तां मज़लूम ऐं आम मिसकीन माण्हुनि जो आवाज़ उन सां गॾु उन्हनि जे मसइलनि खे उजागर करण जी कोशिश कंदासीं। असांजी टीम मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि में वेठल लीडरनि ताईं पहुचाइण ते यकीन रखे थी, जॾहिं मेंबरनि में अमित गोयल, आकिब खासखेली, सादिक सियाड़ो, मोहम्मद बख्श खोसो, हक नवाज़ अंसारी, आज़ाद भट्टी, आयाज़ भट्टी, वालजी कोहली, आफ्ताब कायमखानी, पवन कुमार ऐं ॿियनि शहरनि पारां नए चूंडियल बॉडी खे मुबारकूं ॾिनियूं वयूं। ॿिए तरफ़ समारोह जे पीर कॉलोनी वासी नौजवान समाज अॻुवान नारायण हाजाणी मेंगवाड़ पारां नेशनल प्रेस क्लब समारोह रजिस्टर समारोह जे नए चूंड जी 2025 जे आयल बॉडी जे मान में हाजाणी हाउस पीर कॉलोनी में आजाणो ॾिनो वियो, जंहिंमें नेशनल प्रेस क्लब रजिस्टर्ड समारोह जे सदर डॉक्टर एम लाल वाघाणी, सीनियर नायब सदर ग़ुलाम हुसैन कालरो, नायब सदर शेरमन बलोच, जनरल सेक्रेटरी गुलजीत सुरमाणी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी राणोमल भोजिया, मालिया सेक्रेटरी प्रदीप चौहान, ऑफिस सेक्रेटरी मोहन लाल केसवाणी, वकील राजेश कुमार मेंगवाड़ ऐं ॿियनि मेंबरनि बि मेंगवाड़ बिरादरी जे नौजवाननि जी शिरकत कई। आजाणे दौरान नारायण हाजी पारां आयल समूरनि दोस्तनि खे ओढाणी तौरु अजरकूं पेश कयूं वियूं ऐं रिफ्रेशमेंट पिणु करायो वियो। आयल सभिनी महिमाननि खे मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं। सोशल मीडिया सेंटर सिंध तरफ़ां डॉक्टर एम लाल वाघाणी ऐं उनजी पूरी टीम खे मुबारकूं। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।